ॾिसो हे जंग जी तव्हां सवेर पाण पे ॻाल्हि कई न, हाणे रुगो हथियारनि सां न विड़ी वई आहे। ही 5th जनरेशन वार आहे। ही मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्रोपेगेंडा जे ज़रिए, मीडिया जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए, साइबर जे ज़रिए असां विड़िया आहियूं। उते वरी डिजिटल ते मीडिया ते वेही तव्हांजा पंहिंजा ई माण्हू अहिड़े क़िस्म जी जेका मुल्क दुश्मनी जी ॻाल्हि करे रहिया हुजनि, त पोइ माना इहो त कोन्हे त किथे PTI जेका असां वाक़ई उहा जेका फंडिंग मिलंदी रही आहे उनखे ॿियनि इन्हनि भारतीय मुल्कनि खां या ॿियनि खां, उहा फंडिंग मल्हाए पई, ईअं चई सघिजे थो। ॾिसो, असीं सम्झूं था त को बि बहसियत पाकिस्तानी अगरि हू इन हालातनि में बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ पोस्ट छॾे थो, पाकिस्तान जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो, पाकिस्तान जे अफ़वाह जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो, उन ते त कॉम्प्रोमाइज़ आहे ई न। उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे ऐं बग़ैर के रंडक जे थियणु खपे। छो त इन हालातनि में बि अगरि तव्हां पंहिंजे मुल्क जी सलामती, मुल्क जी सॉवरेनिटी जे ख़िलाफ़ था वञो, त पोइ त आउं सम्झां थी पाकिस्तानी न आहे जेको पंहिंजे मुल्क जी तव्हांजा इख़्तिलाफ़ असांजा पीपल्स पार्टी नून लीग सां इख़्तिलाफ़ थी सघनि था, नून लीग जा PTI सां, असांजी PTI सां इख़्तिलाफ़ आहिनि, खोड़ सारी शयुनि ते हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ रहिया आहिनि, रहनि था। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हां हर कंहिंजो पंहिंजो पॉलिटिकल पार्टी जो पंहिंजो मैनिफेस्टो आहे, पर जॾहिं मुश्किल वक़्तु अचे थो, तव्हां ते जंगी हालात में हुजो, फ्लड जे हालात में हुजो, मुख़्तलिफ़ शयुनि में, उन ते सभु असीं हिकु पेज थी वेंदा आहियूं। तव्हां फ्लड जे टाइम ते तव्हां ॾिसो त नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो सिंध में आयो, विज़िट कया, शयूं कयूं, ऐं जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी वई शयूं, ऐं हिन हालात में बि अगरि PTI सीरियस नथी ॾेखारे ऐं उहो सोशल मीडिया ते तव्हांजे ख़िलाफ़ थी वञे, असां बिल्कुलु मुल्क सां जेको आहे गवर्नमेंट सां गॾु आहियूं, त हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे। छो त जॾहिं तव्हां 9 मई मां बि कुझु न सिखिया ऐं वरी तव्हां ही ट्रेंड था हलायो, त उन में त को ज़ीरो टॉलरेंस हुजणु खपे। हिनखे ॾिसी त तव्हां सुभाणे इंडिया बि ईअं दुश्मन आहे, अंदर में बिल्कुलु जेके तव्हांजो इसराइल जा माण्हू, अमेरिका जा माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ लिखनि था, ऐं पाकिस्तानी माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ थो लिखे वई, अफ़वाह खे गारियूं थो ॾिए, अफ़वाह जे ख़िलाफ़ थो लिखे, त अहिड़नि ते ज़ीरो टॉलरेंस हुजणु खपे, बिल्कुलु कार्रवाई थियणु खपे। पाकिस्तान पीपल्स पार्टी गॾु आहे।